नाज़रीन अवांखे ख़बर ईंदासीं वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ सीरीज़ लाइ 15 रुकनी क़ौमी स्क्वाड जो ऐलान कयो वियो आहे। वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ सीरीज़ लाइ 15 रुकनी क़ौमी स्क्वाड जो ऐलान कयो वियो आहे। शाहनवाज़ ॾाहाणी वन-डे ऐं T20 सीरीज़ जे स्क्वाड में शामिल आहे। 13 दिसंबर खां शुरू थींदड़ सीरीज़ में 3 वन-डे ऐं 3 T20 मैचिस खेॾियूं वेंदियूं। अवांखे आगाह कयो पिया नाज़रीन वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ सीरीज़ लाइ 15 रुकनी क़ौमी स्क्वाड जो ऐलान कयो वियो आहे। लाड़काने सां वास्ते रखंदड़ शाहनवाज़ ॾाहाणी वन-डे ऐं T20 सीरीज़ जे स्क्वाड में जाइ ठाहिण में कामयाब वियो आहे। शाहनवाज़ ॾाहाणी खे स्क्वाड में शामिल कयो वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ सीरीज़ लाइ 15 रुकनी क़ौमी स्क्वाड जो ऐलान कयो वियो आहे। PSL में शानदार कारकर्दगी ॾेखारींदड़ ऐं ताज़ो बांग्लादेश सां ख़िलाफ़ सीरीज़ जेका हुई उन में बि टॉप क्लास पंहिंजी कारकर्दगी ॾेखारींदड़ शाहनवाज़ ॾाहाणी खे वन-डे ऐं T20 सीरीज़ जे स्क्वाड में शामिल कयो वियो आहे। 13 दिसंबर खां शुरू थींदड़ सीरीज़ में 3 वन-डे ऐं 3 T20 मैचिस थींदियूं।